सुबह सुबह जो मुझे निकाह है ऐं तू सुबह जो सवेर वनी मुझी कुंवार के तैयार कर जाए। हाज़िर अबा अबा पर हिन सालू ऐं मखण के चओ त दुल्हन शहनाइन वारन के भी चई अचनि। दुल्हन त मामन जी जरूरत कोन पवंदी छो त मूंसां सादगी सां शादी करण तो चाहे। अबा शादीअ में थोड़ी खशट त हुजे न, सफ़ा सादगीअ सां भी शादी मज़ो कोन कंदई। वधीक मूंसां जी मर्ज़ी, मां छा तो चई सघां। तो भी मां सादगी सां शादी कंदुसि छो त मूंखे घणी खुशी रास न ईंदी आहे। सुबुह जो बस तव्हां उते पहुची वञिजो, टिन शाहिदनि साम्हूं मां निकाह करे ऐं कुंवार खे घर वठी ईंदुसि। चङो आ हाँ त घर खां ॿाहिरि चङो आ न इहो। जेकॾहिं घर में वेठो आ त असां ॻाल्हाए नथा सघूं, पोइ त दबली वांगुरु बूथ तो थी वञे। वात बंद हूंदा न, इन में असांजी भलाई आ। मूंसां जे साम्हूं जेको वात खोलींदो न उहो तड़ियो वेंदो। न दा इहा ॻाल्हि दिलि सां नथी लॻे। जेकॾहिं ईअं हुजे हा न तोखे त अॻ में ई घर मां तड़े कढियां, बल्कि घुटो ॾेई मारे छॾियां अहिड़े पीउ खे। पर रियायत वीचारो इन जे करे तो करे त पीउ थी पियो मां। ॻाल्हि पीउ पुट जी न आहे, मां वात घटि हणंदो आहियां, पर तव्हांखे ॾिसी वात हणणु सिखी वियो। शुक्र अदा शुक्र, तू कुछ असां को सिखे त सही, न त बेअकुलो जो बेअकुलो ही मरी वने हां। सिखे सब केड़ा कम। सुभाणे तव्हां चैनी तरफ निकरी वञो ऐं जांच कयो त मीर छोरी के वठी कंहिं वटि पनाह वरिती आहे। बाबा साईं तव्हां जो छा अंदाज़ो आहे त मीर कंहिं वटि पनाह वरिती हूंदी? जेकॾहिं सजावल ऐं मीर में इख़्तिलाफ़ ख़तम थी विया आहिनि त पोइ पक सम्झो उन सजावल वटि पनाह वरिती हूंदी। सुभाणे ते ख़बर पइजी वेंदी बाबा साईं मीर किथे आहे। बावल के असांजो दुश्मन आहे, छा तव्हां उनजी मदद करणु चाहियो था? ही वक़्तु मीर जे हथां बहावल खे माराइण जो या बहावल जे हथां मीर खे माराइण जो आहे, तंहिंमें असांजो को नुक़सान कोन्हे। असांखे कंहिंजो साथ ॾियणु घुरिजे बाबा साईं। मीर चालाक आहे, इहो असांखे वठ कोन ॾींदो। हावगी बहावल खे बेवकूफ़ बनाए उनखे इस्तेमाल करे सघिजे थो। उनजो साथ वक़्तु बि ॾींदो ऐं असां पुठ भराई कंदासीं। बाबा साईं जेकॾहिं मीर सजावल जी पनाह में हूंदो न त उनजे मथां काबू पाइण ॾाढो ॾुखियो आहे। मां बि इहो ई चाहियां त मीर सजावल वटि पनाह वठी वरी सॼी बिरादरी वठी सजावल जे साम्हूं बीहंदासीं ऐं सजावल जी अहिड़ी तरह सां रोक कंदासीं जो इहो सजावल ख़्वाब में बि असां सां फिटाइण जो सोचींदो न। अदी मूंखे खुटको थी पियो आहे, मुंहिंजी शादी में कोई मसलो न थी पियो। मालिक भलाई कंदो मूमल, खैरन सां तुंहिंजी शादी थी वेंदी। माठ करे तूं हाणे आराम कर, अॼु निंड किथे ईंदी। बचुल चुपड़ी करे सुम, मूंखे बि निंड करण दे, तू पाण बि निंड कर। बाक़ी हिन छोकरी खे शादी जी खुशी में हिनखे निंड कान ईंदी। तव्हां मुंहिंजो मथो न खाओ। असां पाण में आहियूं, तू माठ करे निंड छो नथो करे? तव्हां जो ट्रीको पियो हलंदो त मूंखे निंड किथां ईंदी बचुल? हूअं बि तो ॾेडर खे निंड किथे थी अचे? हे भागीरन जे तो मूंखे हाणे ॾेडर चयो न त वात वारी बंदूक ठोकींदो साईं। मूंखे जेकॾहिं बंदूक हणंदे न त तूं बि सुख जो टुकुर कोन खाईंदे। तूं मरी वेंदी न, तो जहिड़ी नि भागीरन मूंखे ॿी बि मिलंदी। हा मर्दन और तूं खोड़। अदी मां हाणे वञी आराम थी कयां, ये तो वारो ने भागो ॾेडर हाणे सॼे कोन ॻाल्हाइण ॾे। या साडरी मूंखे ॾेडर थी चवे, इनखे तो छूट ॾिनी आ बचुल, न त ही मूंसां ॻाल्हाए। हां मूंसां घणो बात न हण, जेकॾहिं मैं मूसा खे दाह ॾिनी न त ये तुंहिंजा गुंज कढे छॾींदो। अञा त परणी काने, शादी काने से थियल त दाबा पई थी जे जॾहिं हिन जी शादी थी पोइ ते वॾेरे जी ज़ाल पाण खे सॾाईंदी। मूमल सच में हे ॾेडर टाकण को सवा सुम्हंदो कोन। तूं हली हाणे आराम कर। तू तो घर जो कम हाणे सही नथो करी। तो कयां मखण भॼी वियो, तूं बि वञ न, वञी छो नथी? अस्सलाम वालेकुम सालू। अस्सलाम वालेकुम सालू। वालेकुम सलाम लालू ऐं कालू। कॾहिं घिड़ियो आहे तव्हांजे घर में ही सालू जो मुंहुं खयो हलिया आया आहियो? पैसा न मिलंदा त ईअं ई कंदासीं। मखण खे आदर कयो। मखण उहो त सुबुह पुसरी ठाही खाए वियासे,
बाक़ी चवें त इहो टाल्टो पियो आहे, इहो वात में गुदियाए। वो मक्खण खाइण वारो नथा चऊं, उतां वारो कारो मक्खण, जेको मक्खण घटि ग्रीस घणो लॻंदो आहे। ॻाल्हाए छा थो सुका पापा, मुंहिंजे सोणे मोरन जहिड़े मुड़स खे तूं ग्रीस तो चवे? मसलो छा आहे जो आया आहियो हिते? तुंहिंजो मुड़स मक्खण असां खां 33,333 रुपए जो राशन वठण आयो, उन ॾोकड़ मूंखे नथो ॾे लूचिया। तव्हां खां राशन केरु वठण आयो? मक्खण जेको राशन वठी वियो उनजो ज़ामिन केरु आहे? आदि बेगुल या मां ॿई न आयो। जेकॾहिं असां ॿई न आहियूं त पोइ असांजे मथां अचे छो बीठायो? वञो वञी हुनखे ॻोल्हियो, ॾिसो त आहे थी कोन्हे न। हलो ओजा लालू, जी अदा कालू, लॻे थो असांजा पैसा विया पाणीअ में। इहे कीअं पैसा असांजा पाणी में वेंदा? मक्खण जेको आहे न असांजे दुकान तां राशन वठी आयो आहे, इहो राशन हिननि जे पेट में डाउनलोड थियल आहे, पैसा न मिलिया न, इहो राशन हुननि जे मां पेट बाबा वरी सीरप कंदे जाबा। अरे हाँ निकुर, हाणे निकुर, तू बेगुल खां पैसा भराईंदे सरकारी नलका? हा भली मां सरकारी नलको हुजा, विझण बि तव्हां ईंदा आहियो न। भुलियो आहीं, असां उते ॿारनि खे धोइण ईंदा आहियूं, बेगुल खां पलाऊं बि पासो कंदियूं आहिनि। तूं चाहे चिबरी? मां लालू आ लालू, आई मुंहिंजो बा कालू दई कालू। ओदा खंग दई पोयो सिर पसंद न कयो छा? मरई तो मरई, पंहिंजो भाई धकाणी मारे छॾींदुई। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾियो, इन मक्खण जे करे 5 ॾींहं मुंहिंजो दुकान बंदि पियो आहे। 33,330 रुपया पैसनि जी एज़े में ये माई वठी वियो। ॻाल्हाई छा थोड़े? माई वठी वियो ॻाल्हाई कीअं थो? पर मूंखे सुञाणो कोन। गैरत अची वई आहे। या गैरत घर रख बाबा खे सुञाणा थो। हा मूं छा कयो तव्हांखे? मक्खण जाते मुड़सा आयो मुड़स माता के सुञाणो तो चंग तरह, माता के थरींदुसि कोन, माता के टंग राईंदुसि, दिल राईंदुसि, सॼो मां मारींदो घटा, गिली तो घणो आहे। हल हल निकुर, जंहिंजे पैसा ॾेई वञी उन खां वठी जान छॾ। मां न करे तो मुंहिंजी मर्ज़ी थो छो निकिरा। त पकड़ हिनखे कोठीअ में बंदि करे कुटको था करियो। अॻे त कोठी में ॿुधी तो मूंखे 3 खीर पियारियो हो। हाणे मोटड़ वारा तुंहिंजी पातर बूथ वारो। पकड़ हिनखे, पकड़ निकुर इहा जा टिघा टांगड़ अचे निकिता आहिनि। कीअं सम्झो अथऊं असांखे? कीअं तपासली? मुड़स तवारे जा कम ई अहिड़ा आहिनि न, बेस्तो थो कराए। बेस्त आयो न यार मूंखे का। अरे पकड़ था हिनखे। मीर बहाउल खान खे ज़ख्मी करे उनजी न्याणीअ खे अगवा करे खणी वियो आहे। इहो मीर आख़िर कंहिंजे कुल्ले ते एॾो कुॾे थो? हिन में त एतिरी हिम्मत हुई कोन। जे पुठियों केर आहे ज़रूर, जंहिंजे करे इन मीर इहो कमु कयो आहे। वॾा हिन वक्त मूसा ऐं मीर भी अलग थी चुका। तॾहिं त मां तव्हांखे चवां थो त आख़िर इहो मीर के जे कुल्ले थे तो कुॾे आहे को शख्स जेको इनखे टीकरूं ॾेई इहो कमु थो कराए। वॾा किथे सिजावल जो त टीकरूं न आहिनि मीर खे? बिल्कुलु सही ॻाल्हि कई अथई। हिन मीर खे सिजावल जी टेक आहे। सही ॻाल्हि कई अथई। छो त इन सिजावल खे बरावन मामलनि में टंक हणाइण जी पुराणी आदत आहे। हाणे तव्हां ॾिसजो, इन सिजावल जी इहा पुराणी आदत मां कढंदी। उनजो मां अहिड़ो असर कंदुसि जो परावा फॾा त परे जी ॻाल्हि आहे। पंहिंजनि फॾनि खां बि परे भॼंदो। हथ न लॻो आहे इन सिजावल खे। चङी तरह मां हिन खे सुञाणींदो आहियां। केतिरो मुड़स माण्हू आहे। उनखे टीकर थो ॾे, उनखे टीकर थो ॾे। जॾहिं मूं वटि सोड़ो थो थिए पोइ थो चए कि विच वारे माण्हू जो कमु आहे, विच वारे माण्हू जो कमु आहे। सॼो कमु सॼो शैतानी इहो आहे, सिजावल। वॾा छा बहावल खान खां अस्पताल मां पुछी कोन्हे थो? जहिड़ा जटा पंहिंजी जॻह ते, इख़्तिलाफ़ पंहिंजी जॻह ते। पाड़े जी ॻाल्हि आहे, मां वञी हुन खां अस्पताल में पुछी ईंदुसि। वॾा इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। बहावल सां हमदर्दी कंदासीं, हू बि असां मुतमिन थींदो। ठीकु आहे, मां थोड़ी देर खां पोइ
अस्पताल वञी बावल खान खां तबियत पुछी पियो वठां तो कहिड़े हाल में बावल के जगह तहां जख्मी ना है कयो तो पोए आखिर इन बावल ते गोलियूं कीअं हलाए उन तरफ तो तहां आयो मां तो गोठ तरफ हुयसि मीर तू जीअं चयो असां ईअं कयो असां जे पोयों वक़्तु हुयो असां उनखे थेड़ ॾेई मुख़्तलिफ़ पासनि खां वठी वियासीं पोयों अलाए छा थियो इहा असांखे का बि ख़बर न आहे मीर असां ॿिनि टिनि फायरनि जा आवाज़ ॿुधासीं असांखे लॻो त वक़्तु कावड़ में हवाई फायरिंग कई हूंदी वक़्त खे जेतिरो असां सुञाणूं था न उनखां वधीक शातिर माण्हू आहे बावल खे माराए उनजो इल्ज़ाम मुंहिंजे मथां हणणु चाहे मीर जेकर ईअं आहे न त इहो केस बि तो मथां ई थींदो छोकिरी खे अगवा करण वारो केस कॾहिं बि मुंहिंजे मथां न कंदा छो त उन्हनि खे ख़बर आहे जेकर इहो केस अदालत में वियो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे राणी मुझे हक में बयान पर बावल के मारण वारो केस मुझे गीची में पई सके मीर केड़े भी तरीके से यो वक्त तो के फसाइण तो चाहे सुडल पेरी या जांच करियूं त आखिर बावल खान मथा गोलियों के हलायूं ये समूरी खबर असा के बख्शल का पहुंची वेंदी पर खबर ना है तो छो इने कमीने जो नंबर बंदा मुखे समझ में न थो अचे इहो कमीणो आखिर आहे कंहिंसां गॾु असां सां गॾाई आहिनि वक़्त सां गॾिजी असांजो पाड़ो थो कढे अजय कंवर छरीरे दरिया खान हू मर्ज़ी जो मालिक आहे जे असांखे पंहिंजी शादी में न घुराई त छा थी पियो सॼी उमिरि गॾु गुज़ारियो आहे थोरी ॻाल्हि तां नाराज़ थी वियो ऐं हुन शादी कई शादी जो हुन ॿुधायो ई कोन असांखे दावत कई कोन्हे साॾे छा थो कहे दावत करे या न करे पर निकाह में त असांखे गॾु करे सघे पियो न मूंसां निकाह जी दावत ॾेई सघे पियो पर ख़बर न आहे छो न नहीं अॼु मूं इहो अंदाज़ो लॻाए छॾियो त मूंसां जा ऐं मुंहिंजा रस्ता अलॻि थी चुका आहिनि हाणे असां कॾहिं गॾु कोन थी सघंदासीं पछताव त मूंसां खे मुंहिंजो ज़रूरु थींदो जॾहिं न मूंसा जे मथां को मुसीबतुनि जो पहाड़ किरियो त दुरू खे ज़रूरु यादि कंदो उन वक़्तु मूंसा खे ख़बर पवंदी त सुठा दोस्त कहिड़ी माना रखंदा आहिनि जिथे बि हुजे मूंसा ख़ुशि हुजे मूंसा खे शादी मुबारक असां बस कई मूमन अॼु खां पोइ तूं न सिर्फ़ु मुंहिंजी ज़िंदगी जो हिसो बणिजी चुकी आहे पर अॼु खां पोइ हिन मूसा जी इज़त गैरत ग़रूर वाही उन करे अॼु मां तोखे एतिरो चवंदुसि अॼु खां पोइ पंहिंजो हर कदम सोची ऐं समझी खणजाए किथे ईअं न थिए तुंहिंजी थोरी ग़लती जे करे तुंहिंजे हिन मूसा जो कमु सॼी ज़िंदगी शर्म मां हेठि झुकी वञे मां तुंहिंजी इज़त जे ख़ातिर मरी त सघां थी पर कॾहिं बि तुंहिंजो कनि झुकनि कान ॾींदसि जंहिं बि मूं तरफ़ बुरी नज़र सां ॾिठो उन जी हक़ीक़त मां तव्हां सां कंदमि उनखे तूं कहिड़ी थो सज़ा ॾी इहो तो मथां मुंहिंजी इज़त तरफ़ जेको बि नज़रूं खणंदो
मां उन जो कंध ई कटे छॾींदुसि। खुदा कंदो त अहिड़ो ॾींहुं ई कोन ईंदो। हाँ मूसा, मां घणेई दुख ॾिसी चुकी आहियां। हाणे त रब खां मुंहिंजी इहा ई दुआ आहे त हाणे को अहिड़ो ॾींहुं न अचे ऐं मुंहिंजी बाक़ी ज़िंदगी तव्हां सां सुखी गुज़रे। मूमल, तोखे ज़िंदगीअ में जेके सुख न आहिनि मिलिया, मां कोशिश कंदुसि त उहे सुख मां तोखे ॾियां ऐं बाक़ी ज़िंदगी तुंहिंजी ख़ुशीअ सां गुज़रे। मालिक कंदो त असांजी बाक़ी ज़िंदगी सुखनि सां गुज़रे। तूं सही थी चवीं मूमल। जेकॾहिं दुश्मननि हिन मूसा खे सुकून सां रहण ॾिनो त बाक़ी ज़िंदगी ख़ुशि गुज़रंदी। बहावल, ख़बर पई त तो मथां हमलो थियो, दुश्मननि तोखे मारण जी कोशिश कई आहे, इहो ॿुधी हलियो आहे। हाणे तबियत कीअं अथई? खुदा सालू तुंहिंजी वॾी महिरबानी जो तो मुंहिंजी सार लथी। इहा कहिड़ी ॻाल्हि थो करी बहावल? पंहिंजाऊं पंहिंजनि त वेंदासीं न। भला कर ख़बर मूसा जी शादी केरनि सां थी वई? हा हा, थी वई शादी। लथो इहो बि मथे जो सूर। सादगी सां शादी कई, घणा सॾ कोन उथारियासीं। भला इहा ख़बर पई त तुंहिंजे मथां हमलो कंहिं कयो? चाचा साईं खे मारण जे पोयां इन कमीने मीर जा हथ आहे। चइबो त मीर जो हाणे एॾो दिमाग़ ख़राब थी वियो। हा चाचा सालू, इहो असांजे शूट जो नतीजो आहे। असां जेतिरो दरगुज़र कयो पर मीर असांजी गिचीअ में पइजी वियो। वक़्त अहिड़े शख़्स खे एतिरी छूट न ॾियो जो हुन जा क़दम तव्हांजे घर ताईं पुॼी वञनि। सालो जेके क़दम मुंहिंजे घर में पिया आहिनि, मां उहे मुरे खां कटे उछलाए छॾींदुसि। सिर्फ़ु रुगो इस्पताल मां फारग थी ॻोठ हलां, बख़्श त कंहिंखे बि कोन कंदुसि। बहावल, असांजो साथ बि तोसां हूंदो। मूसा खे बि सम्झायां थो, उहो बि तोसां गॾु हूंदो। हुकुम कंदे त हाज़िर थी वेंदासीं। इख़लाक़ हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, मीर खे पुलिस में तव्हां फसायो ऐं हो मीर इहो इल्ज़ाम मूं मथां थो हणे। तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे छा बशकिल? असां मीर खे वरी कॾहिं फसायो? जंहिं वक़्तु मीर खे गोली लॻी हुई उन वक़्तु पुलिस खे इतला कंहिं ॾिनो हुयो। बशकिल, जेकॾहिं तो इहो कमु नाहे कयो, पोइ थी सघे थो इहो कमु कंहिं ॿिए कयो हुजे, पर इहो इल्ज़ाम तूं मूं मथां नथो हणी सघीं। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त तोखे मीर जे साम्हूं इहे ॻाल्हियूं करणियूं पवंदियूं। जेकॾहिं तूं ॾोही न आहीं न त तोखे मीर जे साम्हूं हलणो पवंदो। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे बशकिल, पोइ मीर जे साम्हूं अॼु ई था हलूं। इख़लाक़, मां इहो ई चाहियां थो त मीर सां हली अॼु ई मिलूं। अलाह साईं, लख लख एहसान आहिनि। ख़ैर सां मुंहिंजी भेण जी शादी थी वई। ख़ैर तॾहिं घुर, अञा त शुरुआत आहे बचल, शुरुआत। मुआ निभागा कॾहिं त पंहिंजे ज़बान मां जी बिस्मिल्लाह जी वाई कढ। मुंहिंजे बिस्मिल्लाह करण सां छा मूसा जा पेर सिधा थी वेंदा ऐं उहो सुधरी वेंदो? हा, मूसा हाणे शादी कई आहे, घर वारो थी वियो आहे, छो न सुधरंदो? अञा मूसा सुधरंदो, सिज ओलह खां उभरंदो। भेण शादी कराई अथई जा घाणे में विधो अथईसि, जिथे डांद बधबो आहे घाणे में, हा सरह पीए इहे घाणे में भेण खे बधो अथई। इहे ॾींहं मुंहिंजा यादि कर बचल। हितां खां उते ख़ुशि रहंदी, घटि में घटि तुंहिंजे टीके ऐं किरोध खां त जान छुटी वियसि। बचल, तूं भुलियल आहीं मूमल जे ख़िलाफ़ मां किरोध रुगो कंदोसि न, बसि न। वो मूमल खे सुख जो साह खणण ई कोन ॾींदई। या बेकुल ऐं इहो जेको मखण आहे ऐं सालू ये छॾींदसि, ये जोर वांगुरु चिबड़ी वेंदसि, ख़ुशि न थी। हिन वक़्तु मूमल जे सिर जे मथां मूसा जो हथ आहे। उन सां केर बि पुछंदो न त मूसा हुनजी मुंडी मरोड़े छॾींदो। या तोखे को ख़बर पवंदी तुंहिंजी भेण जेका मूमल आहे केतिरी ख़ुशि रहंदी। लीमो सच थो चवे, लीमो मिठो बि आहे त लीमो खटो बि आहे। कीअं माना? सुखी या सुखी, हाणे उहो पंहिंजे घर में आहे, हितां त हुनजी जान छुटी। वक़्तु वञी डॉक्टर साहब सां ॻाल्हाए, हाणे मां सही शाम जी पंहिंजे ॻोठ जा। न चाचा, अॼु शाम ताईं तव्हांखे इस्पताल मां छुटी न मिलंदी, बाक़ी सुभाणे जो सोचींदासीं। हाणे हिकिड़ो ॾींहुं बि मूंखे इस्पताल आराम नथो अचे। तूं कुझु सब्र सां कमु वठ चाचा। फिलहाल त हिन मीर जे पोयां पुलिस आहे,
पुलिस मीर खे छा कंदी? हिमल ताईं कयो छा अथसि? हीर खां पलांद असां कंदासीं, गाए वॼाए। चाचा मूं सूबेदार जे मथां ज़ोर रखियो आहे, हू मीर खे सुख सां हिक जाइ ते वेहण कोन ॾींदा। मीर जो जीअण हाणे मां हराम कंदुसि। दूर जो दुआ कर त मां हलण फिरण। सूबेदार आ जावे पियो तो पंध कर। मीर तो तोखे हिते मिलंदो ई कोन। मूंखे ख़बर आहे त मीर हिते ई आहे, पर तूं असांजे हवाले कॾहिं बि कोन कंदे। सूबेदार हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, मीर ते केस कहिड़ो दाख़िल कयो अथई? मीर बावल मथां गोलियूं हलायूं आहिनि ऐं हुनखे मारण जी कोशिश बि कई आहे। कम कहीं ॿिए जो ऐं इल्ज़ाम वरी कयो तो मीर जे मथां आहे। मीर गोलियूं हलाए, हा न? मीर ॾोही आहे या बेॾोही, इहा ख़बर कोर्ट में पवंदी। ठीकु आहे, ॻोल्हे कयो मीर खे हथु। मीर घणो वक़्तु असां खां लिकी कोन सघंदो। बाबा साईं छा था सम्झो? इहो सूबेदार मीर खे सुकून सां रहण ॾींदो या न? नको, सूबेदार जे मथां एॾो को ज़ोर आहे छा? सूबेदार खे 2 रुपया खाराए बार थधो थी वेंदो। बाबा साईं पोइ मीर सां भला ॻाल्हाए ॾिसो तो छा थो चए। बाबा साईं मीर त इहो ई चाहींदो त पुलिस जो ज़ोर टुटे। कोशिश कंदुसि तमामु जल्दी सूबेदार खे थधो कयां। मीर अचे तो हुन सां सलाह कयां। कोई न, सूबेदार सां मिली था मूंसां बावल सां जेको कुझु थियो आहे न, यार इन ॻाल्हि जो मूंखे ॾाढो ॾुख थियो आहे। ॾुख त मूंखे बि आहे हशमत खान, पर मीर खे कुझु बि नथा चई सघूं, छो त मीर बि घणो कुझु बर्दाश्त कयो। मूंसां मीर बि तुंहिंजो चयो कोन मोटाईंदो। मीर खे तूं चओ त वञी बावल खान जे पेरनि ते किरी ऐं हुन खां माफ़ी वठे। यार हू बि मीर निकाह ॿधी पंहिंजी ज़ाल खई आहे, को हुन वॾो जुर्म कोन कयो आहे। हशमत खान इहो तूं बि सम्झी थो ऐं मां बि सम्झी सघां, पर चाचा बावल इन इहे ॻाल्हि खे कोन सम्झो, छो त हू हिन महिल अन्ना जो मसालो ठाहियो वेंदो। पोइ हिकु ॿियो तरीक़ो आहे मूंसां। कहिड़ो? यार उहो इहो जो कुझु चङनि खे विच में आणे बावल खान ऐं मीर जो फ़ैसिलो करायो ऐं कोशिश करे ॿिन्ही जो ठाह करायो। जेकॾहिं ईअं न हर को पंहिंजी जान छॾाईंदो वेंदो, विच वारा इन जहिड़े जो वॾो फ़ाइदो वठंदा ऐं केतिरा ई शैतान माण्हू चाहींदा त बावल खान ऐं मीर वञी खूननि ताईं पहुचनि। ऐं इहा ॻाल्हि बि तूं चङी तरह सम्झी थो मूंसां, त पोइ इन खां पोइ छा थींदो ऐं केतिरी तबाही ईंदी। हा हशमत खान, मां सभु सम्झां थो। मां पाण इन इहा कोशिश में आहियां त इन इहे मसइले खे हल करे झेड़े खे टारे छॾियो। हा मूंसां, जे इन कम में जेकॾहिं मुंहिंजी मदद जी ज़रूरत पए त मां बि हाज़ुर आहियां। पंहिंजे घर छॾण वारो फ़ैसिलो केॾो न मुश्किल हूंदो आहे। राणी, तुंहिंजो त निकाह थियल आहे, तो घर पंहिंजे मुड़ुस जे करे छॾियो आहे, पोइ परेशान छो आहीं? जॾहिं रिश्तनि जे विच में इख़्तिलाफ़ हूंदा आहिनि त पोइ जीअण केॾो न ॾुखियो हूंदो आहे। काश बाबा ऐं मीर जे विच में इख़्तिलाफ़ न हुजे न त मुंहिंजी ज़िंदगी केॾी न सुकून ई गुज़रे आहे। जेकॾहिं सिजाल कोशिश कंदो त मीर ऐं तुंहिंजे पीउ में ठाह थी वेंदो। छा तव्हांखे लॻे थो त सजावल इहे इख़्तिलाफ़ ख़तमु कराए सघे थो? हा राणी, तूं सिजावल खे कोन थी सुञाणी, हू नवाब खान खां बि वधीक ताक़त थो रखे। त छा तव्हां मुंहिंजे करे सजावल खे मिंथ कोन कंदो त हू बाबा ऐं मीर जे विच में ठाह कराए? जेकॾहिं मीर जहिड़ो नथो चाहे न त पोइ इहो सिजाल ठाह ज़रूर कराईंदो। मां मीर खे जीअं चवंदसि हू हूअं ई कंदो। जेकॾहिं तूं मीर मथां ज़ोर रखे सघीं थी त सिजाल खे मां सम्झाईंदसि। जेकॾहिं बाबा ऐं मीर जे विच में ठाह थी वियो त मुंहिंजी बाक़ी ज़िंदगी ॾाढी सुकून ई गुज़रंदी। जेकॾहिं हुनखे मां चवंदसि न त इहे मसइला इते ई हल करे छॾींदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।